ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सांगड़ खां सांगड़ भरिसां शहदादपुर पुलिस कार ते छापो हणी वॾी मिक़दार में चर्स हथ करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सांगड़ खां सांगड़ भरिसां शहदादपुर पुलिस कार ते छापो हणी वॾी मिक़दार में चर्स हथ करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। खबर के हवाले से अवां खे एक भेरो ॿीहर अपडेट करा लो। या ब्रेकिंग न्यूज़ अवां से शेयर कर रहा आहियूं। सांगड़ खां सांगड़ भरिसां शहदादपुर पुलिस कार ते छापो हणी वॾी मिक़दार में चर्स हथ करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी सांगड़ जो रिपोर्टर रशीद मक्सी असां सां लाइन ते मौजूद है। रशीद, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? एसपी सांगड़ डॉक्टर फारूक लंजार शहदादपुर थाने ते अॼु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो कि डीएसपी शहदादपुर अयूब बिरोही एसएचओ शहदादपुर जावेद अहमद जलबानी एक खुफिया इतला ते टंडो आदम रोड ते भुगड़ा बाग पुलिस चेक पोस्ट ते एक कार जीएसटी के रोके तलाशी वरती, जंहिंमें ॿिनि जवाबदारनि साजिद अली खोखर लाड़काने जो जेको रवासी आहे अब्दुल लतीफ जुमे जो खां 20 लाख रुपयनि जी मालिये जो 100 किलोग्राम चर्स हथ करे ॿिन्ही जवाबदारनि खे शहदादपुर थाणे ते 9C तहत FIR दर्ज करे जांच कई पई वञे। एसएसपी फारूक लंजार जो चवणु आहे त शहदादपुर पुलिस वॾी जफ़ाकशी खां पोइ मंशा जो बैनल सवाई ग्रुप पकिड़े वरितो आहे। हिन ग्रुप जी गिरफ़्तारी खां पोइ असां ॿियनि ग्रुपनि ताईं पहुची वेंदासीं। हिन जो चवणु हो त समाज दुश्मननि सां अनासरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं को बि सियासी प्रेशर बर्दाश्त न कयो वेंदो। जी रशीद, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।